दुनिया जे अंदर जेकरे को अमन जो पैगंबर आए तो यो ट्रम्प ट्रम्प जे तो खुदा जी लानत आहे ही आहे यहूद पर जेके उन जा पैरोकार ऐं साम्हूं जेके भी शुरका ऐं महफ़िल आहिनि इस आहे त चओ उहो शैतान ट्रम्प आहे शैतान केरु आहे उन 15 मुल्कनि जे हुन उहो ऐलान करे थो हिन असांजो पंहिंजो शैतान शरीफ़ जेको आहे उहो शैतान शरीफ़ चवे थो पोइ त ही अमन जो पैगंबर आहे नज़रिए जी बुनियाद ते मुमलिकत वजूद में आई अहिड़ी मुमलिकत जो लीडर जेको पूरे मुस्लमान मुल्कनि जे अंदर वाहिद हिकिड़ी एटमी ताक़त आहे उन एटमी ताक़त जो सरबराह शैतान शरीफ़ चवे थो पोइ त अमन जो पैगंबर ट्रम्प आहे त इन जी माना त इहो अज़ीज़ो क़ुरान करीम जे अंदर जेको रब थो फरमाए तो आज़मायो वियो आज़माए दावत जे मैदान जे अंदर पंहिंजे बाबे चवे तो पियो त ऐं इब्राहिम तुंहिंजी दावत रखी छॾ जेकॾहिं तूं दावत खां बाज़ न आए असां त करे पंहिंजे पुट खे चवण जो मतिलबु अॼु माना छोरा वञी पाण बिजली ना हथ में चिंता वञी सही पुट चवेसि थो पुट बाबा